हाँ मौजूद आहियूं ही कॉलेज आ गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज आ शाहनवाज सरगोट जी इन कॉलेज सां लॻोलॻि मां तव्हांखे पंहिंजे कैमरामैन खे चवंदुमि मंज़र ॾेखारे त ही कॉलेज जो मेन गेट आहे। हिते नियाणियूं पढ़ण ईंदियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ही गंद कचिरो आहे इन सां ही गंदगी लॻी पई आहे। ज़ाहिरी तौर ते हिन वक़्तु त असां खणी हिन वक़्तु शाम जो टाइम आहे माहौल ॿियो आहे हितां कुझु चहल पहल लॻी पई आहे। ही जेका सिक्योरिटी रिस्क आहे नियाणियूं मूंखे हिन जॻह ते बीहण खां पोइ इहो सोचणु ते मजबूर थियां त नियाणियूं हिन माहौल में ॾींहं जे टाइम ते गर्मीअ जे टाइम ते कीअं ईंदियूं हूंदियूं। अदा छा चवणु चाहींदो इन सूरत हाल ते ही कॉलेज सां गॾोगॾु गंदगी जा ढेर लॻा पिया। अस्सलाम वालेकुम। अदा ॾिसो तव्हां पाण ॾिसी था सघो असांजा रोड रस्तनि जा हे हालत लॻा पिया आहिनि। नियाणियुनि जो कॉलेज आहे जॾहिं मींहं थो वसे हिते वॾी हालत हूंदी आहे। वीचारियूं नियाणियूं कहिड़े हिसाब सां वेंदियूं आहिनि स्कूल असांखे ख़बर आहे। ॾिसंदा आहियूं पर दाऊं करे करे बीठा आहियूं त को माना हिते माना कुझु इंसाफ़ वारी ॻाल्हि ई न आहे। तव्हां हे गलियुनि जी हालत ॾिसो न, हे कचिरो ॾिसो ऐं हिते बाज़ार लॻंदी आहे जॾहिं मींहं को वसंदो आहे त ही फैमिली ईंदा आहिनि त इहो हशर आहे हिननि सां ॾाढो ज़ुल्म आहे हिते। गर्ल्स कॉलेज जे अंदरि असां मौजूदु आहियूं। ही गर्ल्स कॉलेज घटि खंडरात जो ॾेख वधीक ॾेई रही आहे। तालीम असांजे लाइ वॾी लाज़मी आहे। सिंध हुकूमत जो नारो आहे पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। उन्हनि खे इहो चवंदुमि साईं हिन माहौल में असांजी सिंध पढ़ंदी। ही कॉलेज आहे हिते ॿुधायो इहो पियो वञे त ही काफ़ी सालनि खां हिन खे खोलियो वियो हथ राति हुनखे गैर फाल कयो पियो वञे। कॉलेज में केरु चवंदो त पंहिंजी नियाणियुनि खे हिन कॉलेज में छॾे। हेॾां इफ़्तिताही पटिया हिकिड़ी इहा 2014 जी आहे। उनखां पोइ हेॾां 2024 में वराए हिन जो इनोग्रेशन कयो आहे। वुमन डेवलपमेंट जी मिनिस्टर आहे शाहीना शेर अली उन कयो आहे। उन इफ़्तिताह कयो आहे। पहिरीं ॻाल्हि त हिन कॉलेज जे जेको रस्तो आहे उते का सिक्योरिटी न आहे छो जो ही पसमांदा इलाइक़ो आहे। को पुलिस चेक पोस्ट कान्हे। मूंखे सम्झ में नथो अचे त हिन कॉलेज में एसी ताईं नियाणियूं पढ़णु कीअं ईंदियूं छो जो हीउ रस्तो एतिरो गैर महफ़ूज़ आहे। को बेसिक प्राइमरी स्कूल में बि इहा हालत न हूंदी। हीअ कराची शहर जी माना मेन डिग्री कॉलेज छॾे पियो। इन हवाले सां असां हितां ॻाल्हाईंदासीं सियासी समाज जे अॻवान रियाज़ केमटियो साहिब खां। रियाज़ साहिबु ॿिया त सभु असां विज़िट करे आयासीं। सचल ॻोठ थी वियो शाहनवाज सरगोट थी वियो उन जूं घिटियुनि जी हालत ॾिठीसीं। तालीम असांजो ज़ेवर आहे। हिन डिग्री कॉलेज जी इहा हालत आहे। तव्हां हितां जा सियासी समाज जे अॻवान आहे उन हवाले सां हितां जे चूंडियल नुमाइंदनि ॾे विया आहियो उनजो छा चवणु आहे? साईं चूंडियल नुमाइंदनि ॾे विया आहियूं असां मुज़ाहिरा कया आहिनि मीडिया ते सोशल मीडिया ते हलायो आहे। काफ़ी कोशिशि कई आहे पर को ॿुधण वारो ई कोन्हे। असांजा इदारा जेके सचल में आहिनि स्कूल उन्हनि जे लाइ बि मां जेतिरो विढ़ियो आहियां मां पंहिंजे पैसनि सां हेठों भितूं भॻल हुयूं ठारायूं आहिनि। ॿार मूं खां लाराइनि पिया उस्तादनि खां न पिया लाराइनि। उस्ताद अचनि उन्हनि खे छॾे ॾियनि कैरम बोर्ड ऐं इहो खेॾंदा वठनि। मां ॿारनि खे वाराए स्कूलनि में जमा कयो आहे त पढ़ो पर हाणे पंहिंजे हिसाब सां दाबा ॾियणु पंहिंजो कोशिशि करणु अलॻि आहे। गवर्नमेंट जो एक्शन अलॻि आहे। गवर्नमेंट हिन ते एक्शन खणे असांखे रोड रस्ता बि सिधा करे ॾिए। घटि में घटि ही नियाणियुनि जो कॉलेज घटि में घटि बहितर हुजणु खपे। तव्हांजे अखियुनि आॾो हे ज़ोरी गेट खोलायो अथव नियाणियुनि खे हिते अचणु ॾींदा आहिनि। जेके दाख़िल आहिनि नियाणियूं उन्हनि खे बि अचणु कोन था ॾियनि। यकीनी तौर ते नियाणियुनि जो हिते अचणु सवाल आहे छो जो ॾिसो शागिर्द त पढ़ण ईंदियूं उन सां गॾु टीचर्स हूंदियूं पर हिते मेल स्टाफ आहे। हीअ जेकॾहिं झंग जी सूरत हाल हूंदी त हिते नियाणियुनि जो तव्हां असांजा को बि हितां वारो नियाणी खे कोई हिते छॾींदो कोन? साईं छॾींदो न पर मजबूरी खां जेके छॾनि था नियाणियूं जेकॾहिं 5-8 गॾिजी अचनि थियूं न उन्हनि खे बि पढ़ाइण लाइ को तयारु कोन्हे न। भला जेकॾहिं पढ़ाई हुजे ही झंगल मंगल कटियल हुजनि साफ़ु सुथराई हुजे बच्चा नियाणियूं अचनि थियूं यार। नियाणियुनि जे लाइ त घटि में घटि बहितरी हुजणु खपे न। या हे झंग नियाणियुनि लाइ हुजे अची ख़ौफ़ खाइनि रहंदो या हिन जे बराबरि में तव्हां ॾिसो केॾो कचिरो पियो आहे की इहा बि हाणे पार्क आहे जे नियाणियूं हिते पढ़नि ऐं सभु इलाइक़े जा बच्चा निकिरी वरी पार्क में अची विया आहिनि। केॾी बहितरी थिए असां लाइ पर असांखे उहा पार्क जी जॻह बि प्लाटिंग लाइ ताड़ियूं वेठा आहिनि त असां प्लाटिंग कयूं। अच्छा हिते सचल ॻोठ में माज़ीअ में जेकॾहिं अॼु खां 10-15 साल पोइ हिते वञूं त इहो चयो वेंदो त बाबा ही सिंधी आबादी आहे सिंधी वसंदी आहे। असां पाण ख़ुदि मुख़्तलिफ़ प्रोग्राम चवंदासीं सिंधी वसंदनि सां वैसा घाती कई थी वञे उर्दू स्पीकिंग आहिनि। हींअर त गवर्नमेंट PPA जी ऐं लोकल गवर्नमेंट बि PPA जी तव्हां हितां जे चूंडियल नुमाइंदे MPA MNA या टाउन चेयरमैन ॾे विया आहियो उन्हनि जो हिन हवाले सां छा चवणु आहे? उन्हनि जे अॻियां तव्हां मुतालबा पेश कया नी त हीअ कॉलेज जी सूरत हाल आहे इलाइक़े जी सूरत हाल आहे? बिल्कुलु असां विया आहियूं हुननि सां मिलिया आहियूं। हू असांखे इहो ई चवंदा आहिनि त साईं कोशिशि कयूं था जेतिरा चकर वञो कोशिशि कयूं था साईं को मसइलो कोन्हे करे था वठूं लेकिन अमली कमु आहे ई कोन। लोलीपॉप ॾेई वापसि करे था छॾनि। हाणे असां बि विढ़ी त कोन था सघूं न। वञी पंधु करे करे जुतियूं छिॼी वियूं आहिनि।
असांजो बि इहो ई फ़र्ज़ु आहे त बाबा हे असांजो इलाइक़ो तबाह थी वियो आहे, हिन खे ॾिसो घटि में घटि पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे, कंहिंखे चऊं पठाण कंहिंखे चऊं या कंहिं पंहिंजो हिन खे मुहाजर कंहिंखे चऊं, वञी असांजो अरसलान साहिबु हितां जो MP जेको फॉर्म 47 जो आयल आहे उहो ईंदो ई कोन्हे, हिते ॾिसे ई न इलाइक़े खे। MNA साहिबु आहे इक़बाल मसूद साहिबु, उहो बि मन मस्तु लॻो पियो आहे, ॾाढा पंप वंप जाम अथसि टेकियल आहे, उनखे कहिड़ी ख़बर त हिन इलाइक़े में वञी मां हे पसमंदा इलाइक़ा ॾिसी या हिननि ग़रीबनि जी परघोर छा कयां। उहो इक़बाल मसूद आहे ई अफ़गानिस्तान जो पठाण आहे, हुनखे असांजी क़दुरु थींदी, असांजो ख़्यालु कंदो, अरसलान अचे कोन। अच्छा, ही उन खां अलावा टाउन चेयरमैन त पंहिंजो आहे सिंधी आहे, PPA जो आहे, UC चेयरमैन PPA जो आहे, उन्हनि जो भला हिन ॿियनि इलाइक़ा जेके सफ़ाई जो मसइलो आहे, पीअण जो पाणी कान्हे तव्हांजे साम्हूं, ही त चलो हिकु खस्ता हाल आहे। सुठो पार्क ठहियलु आहे सचल ॻोठ में, असां ॾिसी आयासीं, उहो इफ़्तिताह थियण बाद 6 महीननि खां बंदि पियो आहे, उन हवाले सां तव्हां उन्हनि विया? उन ॾे ताज साहिब सां मां पर्सनली घटि में घटि 5-4 चकर मिलियो आहियांसि वञी, त हीअ गेट खोलियो त जेको आहे सो न्याणियूं शाम जो बि अची विया आहिनि ऐं सुबुह जो माण्हू वॉक कनि, बहितरियूं न्याणियूं बि वॉक कनि, हीअ असांजे लाइ हिकिड़ी विच में सहूलियत आहे। चए साईं हे खोलींदासीं त हे कुर्सियूं वुर्सियूं ॿाहिरि पटे वेंदा। अड़े बाबा कुर्सियूं पटे वेंदा, तव्हां कुर्सियूं हणी माना कब्ज़ो करे छॾियो आहे, हुननि करे छॾियो आहे कब्ज़ो। हाणे पाण वेहंदा आहिनि, शाम जो ईंदव कुर्सियूं हुयूं ॾाढो ठठ सां 5-8 ॼणा वेठा हूंदा, UC ऑफिस जो बहानो कयूं, उते कचहरी कयूं, हलिया वेंदा, हुननि खे कोई चवण वारो कोन्हे। जीअं टाउन साहिब जो चयो, टाउन चेयरमैन साहिबु त बादशाह आहे न साईं, हुनखे पंहिंजी तबियत थी ख़राबु थिए त उन वक़्तु फेसबुक ते अची थो वञे त टाउन चेयरमैन साहिबु साईं हिन वक़्तु इस्पताल में हथ पेर मथे अथसि, पर आहे कुझु बि कोन, सॼा बहाना। 27 लख जो रुगो पेट्रोल थो साड़े महीने जो, असांजे इलाइक़े में टको ख़र्च कोन थो करे, चऊं था त हुनखे कावड़ थी अचे, ॿारड़ो आहे, हुन लाइक़ ई न आहे हिते वेहण जो। टाउन चेयरमैन आहे, आख़िर में तव्हां भला छो जो टाउन चेयरमैन UC चेयरमैन नथो मञे, MNA नथो मञे, MP नथो मञे, सभिनी खां वधीक PP चेयरमैन खे कहिड़ो मुतालबो कंदव तव्हांजो गवर्नमेंट सां, CM सिंध सां कहिड़ो मुतालबो आहे तव्हांजे इलाइक़े जे मसइलनि जे हवाले सां? असां CM सिंध खां इहो मुतालबो कंदासीं। ऐं साईं नासिर शाह हिकिड़ो बहितरीनु इंसानु आहे, साईं तमामु नाइस शख़्सियत आहे, मां उन्हनि जे लाइ रिक्वेस्ट कंदुसि त की भला तव्हां पंहिंजे बलबूते ते पाण का विज़िट करायो या पाण विज़िट करे चकर ॾेई असांजे इलाइक़े ते नज़रसानी कयो त असांजा बच्चा, असांजूं न्याणियूं पढ़नि, तव्हांखे मन दुआ ॾियनि, असांजे लाइ रस्ता बहितर थी वञनि, असांजे रस्ते मां जेके डकैतियूं वग़ैरह थियनि थियूं, इन्हनि जे तव्हांजे अचण सां ई असां ते वॾो फ़र्क़ु पवंदो, असांजे लाइ बहितरी अची वेंदी, असांजो पाणी अची वञे। बल्दियात जा तव्हां मिनिस्टर आहियो, तव्हां को अहसान कयो, बाक़ी कंहिं में लक्षण कोन थो नज़र अचे। शाहनवाज़ शहर ॻोठ में असां मौजूदु आहियूं। हिन वक़्तु ई कॉलेज आहे, गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज शाहनवाज़ शहर ॻोठ। हिन कॉलेज मां तव्हांखे जेके कैमरा में क़ैद कयल मंज़र आहिनि उहे साइड ते तव्हां ॾिसी सघंदा हूंदव। असां हिन कॉलेज में जॾहिं एंटर थियासीं त कॉलेज घटि के झंगल जो ॾेख वधीक ॾेई रही हुई, झंग लॻो पियो सॼो, ईअं लॻे पियो त कंहिं कराची वारे का कॉलेज न आहे, पर असांजे जेके ॻोठ आहिनि कचे वारा आहिनि, उतां जूं बि जेके कॉलेज या स्कूल आहिनि उहे बि कुझु बहितर हूंदा। हिते उहा उन खां वधीक बुरी हालत लॻी पई, झाड़ियूं लॻियूं पियूं आहिनि, रुगो छा अथसि नालो, हिन पासे ॾे को कमु न आहे, वॾो हिकिड़ो खॾो लॻो पियो आहे। हिते नियाणियुनि जो अचणु वॾो सवालिया निशान आहे, छो त हिन कॉलेज जे ॿाहिरां जा बि मंज़र तव्हां ॾिसी सघंदव त हिकु सुनसान रोड आहे, सिक्योरिटी रिस्क आहे हिते, छो जो नियाणियूं कहिड़ी सूरत में अचनि। अॼुकल्ह जो जेको माहौल आहे, हींअर असां सां इन हवाले सां हिते इलाइक़े वासी मौजूदु आहे ईदर नागराज ईदर। कीअं था ॾिसो हीउ कॉलेज, असां तव्हां सां गॾु हिते जॾहिं आयासीं, कॉलेज घटि ऐं के झंग जो ॾेख वधीक ॾेई रहियो आहे, तव्हां हितां जा रहवासी आहियो, हिते इंतिज़ामिया या कॉलेज जी कीअं थियूं हिते नियाणियूं पढ़णु अचनि, या उन सां गॾोगॾु वॾो जेको मसइलो आहे हितां ॿाहिरि सिक्योरिटी न आहे, ज़ाहिरी तौर ते को पुलिस पिकेट हुजणु खपे? सर हिते नाले जो जेको आहे सो हिते असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि। कॉलेज ईअं ॾेख पियो ॾिए जीअं जेको असां सिंध में मशहूरु आहे साध बेले वारी ॾेख पियो ॾिए, हीउ कॉलेज न पियो नज़र अचे। हीअ जिते असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जा साथारी जेके आहिनि उहे माफ़िया आहिनि, उहे माफ़िया हिननि प्लाटनि ते नज़र रखी वेठा आहिनि। हे कॉलेज जेके ॿाहिरियों तव्हां ज़मीन ॾिठी, जी ग्राउंड जी ज़मीन आहे, उन ग्राउंड जी ज़मीन ते हू बाक़ाइदे सां माना ईअं माना लॻा पिया आहिनि त मां छा ॿुधायां त माना हू विढ़नि बि रोज़ था पाण
पर वरी इन थोरे मुफ़ाद जे करे माना गॾिया पिया आहिनि त माना प्लाट कयूं पाण में हिसाब पती करे खपायूं। बाक़ी जेको हिते पार्क न ठहे 60 गज़ जा घर आहिनि उहे ॿार बच्चो असांजो अची पार्क में वेहंदो ऐं असांजे ॿार बच्चनि खे तालीमी इदारो आहे। ख़ुशनसीब आहियूं जो असांजे इलाइक़े में ई कॉलेज ठहिया आहिनि, पर असां कॉलेज त बिल्डिंग नज़र अचे थी, बाक़ी पासे में ॾिसो था त झंग नज़र थो अचे। सो असां नुमाइंदनि खे चवंदासीं त महिरबानी करे इन कॉलेज ते नज़र कयो, बाक़ी जेको रहियल खुलियल कमु आहे उहो बि करायो ऐं हे झंग वग़ैरह कटाए 2-3 महीने हिन झंग खे जेको आहे कटाईंदा रहो। जे न त असां 2 जॻह एहतिजाज बि कया आहिनि हिन ते त हे कब्ज़े करण जे चकर में बि आहिनि। गवर्नमेंट जी रिट चैलेंज थियल आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते ही हालत हूंदी ऐं कब्ज़नि जूं ॻाल्हियूं हूंदियूं त शागिर्दनि जो अचणु त वॾो मसइलो आहे। छोकिरा बि अॼुकल्ह नथा अचनि। मसइलो आहे असांजा बच्चा आहिनि, असां पाण हिते पर्सगिरदाई में रहूं था। ॿाहिरि धारिया आबादी जेके माण्हू धारिया अचनि था ॿी ज़बान जा माण्हू उहे त वीचारा छिड़कनि था पिया हिते। त बाबा असां बच्चनि खे किथे वठी वञूं, किथे असां दाख़िलाऊं वठी ॾियूं। हे त असांजा माण्हू जेके आहिनि हे चूंडियल नुमाइंदा हे उन्हनि जा माना रखियल आहिनि, त उनजो हिसो पती आहे चूंडियल नुमाइंदनि जो। बाबा कुझु तव्हां खाओ, कुझु असांखे खारायो। अॻिते शो ॿिया आहिनि जीअं पुतलो आहे, पुतले खे ज़ाहिर करे बाक़ी कुटको ॾे ॿिए खे, इहो ई कमु आहे हिते। अच्छा, ही हालत ॾिसी करे मूंखे त ईअं पियो लॻे त शायदि ही कॉलेज काफ़ी टाइम खां बंदि हुजे। भला ही कॉलेज जे रनिंग में आहे, शागिर्दियाणियूं ईंदियूं? सर असां न ॾिठो आहे कुझु अरसे में, माना 6-8 महीननि जे अंदरि असां न ॾिठो आहे त कोई का छोकिरी न्याणी हितां गुज़रंदी हुजे। हिते को बि माना अहिड़ो को इशू कोन्हे। बाक़ी कोई स्टाफ अचे थो, 2-3 माण्हू अचनि था त ॿी ॻाल्हि आहे, वला आलम। बाक़ी असां एतिरे क़दुरु ॾिठो आहे हिते न्याणी का बि कान थी अचे बाबा खां। ॻाल्हि ॿोल ॿुधी अवां हितां जो इलाइक़े वासी आहिनि, समाजी अॻवान आहिनि ईदल नागराज जी, उनजो इहो चवणु आहे त ही बिल्कुलु हिते कुझु कब्ज़ा माफ़िया एक्टिव आहे जंहिंजी दावा आहे त ही कॉलेज जो जेको प्लाट आहे उहो उन्हनि जो आहे। जेकॾहिं यकीन तौर ते अहिड़ो ॻाल्हि आहे ही प्लाट उन्हनि जो आहे त उनखे कोर्ट में चैलेंज कयो वञे ऐं कोर्ट जे ज़रिए हल कयो वञे। पर कोर्ट में बि ही मसइलो न आहे। हिन मैटर खे ईअं हल करण लाइ मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त ही उहे हालात लॻी पई आहे त हिन पासे ॾे ही कॉलेज जो हुजणु त इहो खपे त हिनखे प्ले ग्राउंड हूंदो शायदि, जेके नियाणियूं पढ़णु अचनि उन्हनि जे लाइ, रांदि खेॾण जे लाइ, या उन्हनि जे वाक जे लाइ को पार्क हुजे। उन पार्क वारे एरिया खे हिननि इहो कयो आहे। गॾोगॾु हिन पसगिरदाई में हेॾां तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन ॾेखारे सघे त ही बिल्डिंग आहे। मां हिन वक़्तु जे जॻह ते मौजूदु आहियां, तव्हांखे ॾेखारे सघां। ही ॿुधाए पियो त हिकु पार्क आहे जेका बेनज़ीर शहीद बेनज़ीर जे नाले सां ही पार्क जो हिकु प्लाट हो, हिन जो संगे बुनियाद रखियो वियो। इफ़्तिताह हिन जो PP सिंध जे सदर निसार खोड़े कयो, पर उहो पार्क जो इफ़्तिताह खां बाद हिते को कमु न थियो। उहो इफ़्तिताह पीढ़ी पथर जेको उहो बि रही वियो, हिते कचिरो फिटी कयो वेंदो आहे। ऐं इहो बि ॿुधाए पियो वञे त जेको न रुगो हितां जा पाड़े वासी, पर हितां जी जेके इंतिज़ामिया आहे जेकॾहिं करे को इतफ़ाक़नि तौर ते सफ़ाई कंदा आहिनि त उहा सफ़ाई करे किथां कचिरो खणी ईंदा आहिनि त उहो हिते ई डंप कंदा आहिनि। हिन पार्क खे शहीद बीबी जे नाले सां इहा पार्क जोड़ियल आहे, उनखे हिननि कचिरे जी आमाज गाह करे छॾियो आहे। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त इंतिज़ामिया खे खपे त हितां जी जेका सिंधी वसंदी आहे, छो जो असां माज़ी में इहो चवंदा हुआसीं त बाबा हीअ सिंधी वसंदी तबाह आहे, छो जो हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उर्दू स्पीकिंग आहिनि। जॾहिं सिंधी वसंदी आहे, मालिक बि सिंधी, हितां जो टाउन चेयरमैन बि सिंधी, हितां जो UC चेयरमैन बि सिंधी, ऐं हितां जी हुकूमत बि सिंधियुनि जी, पोइ बि हितां जा जेके सिंधी वसंदी आहे उहा तबाही जो शिकार आहे। ॾिसणो इहो आहे त इंतिज़ामिया हिन क़दीमी जेको सचल ॻोठ, शाहनवाज़ शहर ॻोठ ऐं शाह इनायत ॻोठ जी जेका सोसाइटियूं आहिनि उनमें कॾहिं थी कमु कराए। उन सां गॾु पंहिंजे कैमरामैन सरफराज़ सां गॾु मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।